जथेदार में एतरी हिम्मत ना है जो मुझे मानून में हथ विझे। इन जो मतलब तो उनजे मथा को बियो हथ आहे। रईस असां तरफां तव्हां बेफ़िक्र रहो। अवकी रैज़न खे समझाए छॾियो। उनजा भाइर ऐं सौट वतन था ॿारहं हरकतूं कंदा। रात बि सौट मुराद जे घर में गिड़ी उनजा हंध साड़े विया। हिन माशरे जे बिगाड़ जे पोयां जेतिरो हथ मर्दनि जो आहे न, ओतिरो ई हथ असां औरतुनि जो बि आहे। पर असां औरतूं समूरो इल्ज़ाम मर्दनि मथां हाणे छॾींदियूं आहिनि। इन माशरे में जेके भी ज़ुल्म थियनि पिया उहे सभु मर्द कनि पिया। उहे असां औरतुनि जो कहिड़ो ॾोह? कॾहिं बि धारे जे साम्हूं इहो कॾहिं ज़ाहिर न कंदो कर त असांजी दिलि में मन में छा आहे। हाणे तूं छा थो चईं? फ़ैसिलो कयूं या न? कहिड़ी ज़रूरत आहे फ़ैसिले जी, जॾहिं मुराद राजौरी में आहिनि ऐं हू घर बि ख़ाली करे विया आहिनि। उन्हनि जा पा वांदा छोरा पिया घुमनि। कोशिश करे इन्हनि खे बि लुटायो। सोप सीरियल डोलाप हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।